इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे तहरीक इंसाफ़ के अॻुवान नईम मुल्क चयो त शरीफ ख़ानदान ख़िलाफ़ केस लाइ 6 महीना वॾा आहिनि, तंहिं करे नेब जल्द खां जल्द जांच करे। हुन चयो त नवाज़ शरीफ ऐं संदसि साथियुनि जा नाला ECL में शामिल कया वञनि जीअं उहे मुल्क खां ॿाहिरि न वञी सघनि। इनको जल्द अज जल्द नैब को चाहिए कि अपनी तफ्तीश मुकम्मल करके अपने जो फैसला सादिर करके जो भी मुजरिम हैं, जो भी इन्होंने मुर्तकब किए हैं, उनकी इनको सज़ा मिलनी चाहिए। संदसि चवणो त नेब हिन वक़्त ताईं नवाज़ शरीफ जे असर हेठि कमु करे रहियो आहे। करप्ट ऑफिसरनि जा शहबाज शरीफ सां लाॻापा बरक़रार आहिनि। PTI अॻुवान चयो त शाहिद खाकन अब्बासी डमी वज़ीर आज़म आहे, खेसि पंहिंजे MNAs जो एतमादी हासिल न आहे। अहम फ़ैसिलनि जो अख़्तियार नवाज़ शरीफ खे हासिल न आहे। नईं मुल्क जो चवणो त घरू ऐं परॾेही वज़ीर बयानबाज़ी करे पंहिंजी मिटी पलीत करे रहिया आहिनि। हू नथा चाहिनि त निज़ाम जी तॾावेड़ करे चूंड कराई वञे, पर वधीक 1 साल ताईं हुकूमत न हली सघंदी, छो त हुन जो ॾेवालो निकिरी चुको आहे। हम नहीं चाहते कि इस निज़ाम को उलट पुलट करके इंतखाबात कराए जाएँ, बल्कि हम चाहते हैं कि ये इंतखाबात आइन के तहत हों। और अब वक्त आ गया है कि मज़ीद एक साल ये हुकूमत नहीं चल सकती।